हो माशूक ओ छड़ा वॾो मसलो थियो थई। अरे छा थियो थई? सुबह सुबह सा कुत्ते वांगुरु रड़ियूं कंदो भजंदो आयो ही। तो वारो भाइटरो वली वरी अॼु शैतानगिरी करे वियो थी। अरे वो तो सुबह का वठी घर में नजर ही कोन आयो आ। मां त समझियो तो सुधरी वियो आ। चाचा मां तेते हुस तो मुझे तारीफ करता गयो। न न वली यो तुंहिंजो जिक्र पिया कयूं इन भाऊ सां। सुठो जिक्र थे पियो या खराब? बई जिक्र पिया थियनी ॻोठ जा शैतान नंढड़ा। ठीक आ मां भी तो बेन के हिकड़ो इम्तिहान ॾींदुसि। मां सदको छा दाल छा बिस्मिल्लाह। हाणे हे असांखे इम्तिहान ॾींदो वो भी असांखे। ऐं अगर असां उन इम्तिहान मां चढ़ी आऊं त पो चंगो आ तो बिने मान पर हिकड़ो खटी वर मां सॼो ॾींहुं हुनखे तंगो कोन कंदो। अड़े वाह जी ॻाल्हि कई। पो मां अॼु ज़ोरी बई इम्तिहान खटंदुसि। जे हिकु ॾींहुं लाइ तो मां जान छुटे असांजी। तो सवाल पुछण शुरू कयां? अरे पुछ न जल्दी कर न फकीरन जी गोदड़ी। असां घर में 3 ॼणा हुजूं उन घर खां घणो केर ॻाल्हाईंदो? ज़ाहिरी ॻाल्हि आ सभिनी खां घणो तूं ई ॻाल्हाईंदे छो त वात तुंहिंजो ई बंदि कोन थो थिए। न गलत। बाक़ी पो मां घणो ॻाल्हाईंदसि या हे? मां ॻाल्हाईंदो आहियां मां हर कंदो आहियां। तव्हां शिकायत कंदा घणो तव्हां ॻाल्हाईंदो यार हिन सां पाण भई मुकाबलो कोन करे सघंदासीं। हे असां खां ज़ोर से यार। अन्या तो बाबा मां शुरू कयो आ। हिकड़े साल में फेल थिया तव्हां ॻोठ में सुकून सां कीअं रहंदा? वली जेसिताईं तूं इन ॻोठ में हूंदे त असां सुकून कोन करे सघंदासीं। हलो मुंहुं ख़राब न कयो अचो त रांदि कयो। अब असांखे तुंहिंजी रांदि न खपे। तूं रांदि में भी शैतानगिरी कंदे। अरे यार को भी शैतानगिरी कोन कंदो। अचो रांदि कयो। अरे वो रांदि में करणो चाहे नोलू केड़ो रांदि आ ॿुधाए त सही न असांखे। ॻोठ में ख़बर आई आ जेको सब खां वधीक कूड़ ॻाल्हाईंदो उनखे इनाम मिलंदो। इहा वरी ॻोठ में कीअं ख़बर हलाई आहे? यार मां ही हलाई आ ॿियो को हलाई सघंदो छा? इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आ। कूड़ जो तूं मुंहिंजो PhD थियल आ पोइ तूं मूंखे इनाम में छा ॾींदे? इहो आ तोखे हफ़्ते सुकून सां आराम ॾींदो को बि हरकत न कंदो। पोइ बस पोइ सम्झ त मां खटे आयुसि मूंखां वधीक को कूड़ हणंदो ई केरु कोन। तोखे ख़बर आ मूं वटि 10 में हुअनि ऐं हर हिक में 14 बचा ॾींदी आ। न इहो न ठहियो। वो असांजी में सुबुह 6 बजे खां बचा ॾियण शुरू कंदी आ वरी ॿिए ॾींहुं सुबुह जो आई माना ॾींहं में 24 बचा। मां डेली सुबुह जो 5 बजे वर्जिश ते उथंदो आहियां। हिकड़ी आंगुरी ते ई बीठो वर्जिश कंदो आहियां। मां ज़मीन ते लकड़ो खोड़ी मथे चढ़ी वञी चोटी ते वो नक सां वर्जिश कंदो हां। बस घणो थियो। मां तो तव्हांखे एतिरो कुणो हरायो आ तो तव्हांखे जन्नत में जबल